छॾे ॾिनो औलाद अकेलो हाणे जीअं तीअं जीअणो आ फुरजी वियो आशियानो हाणे बेघर रहणो गुलाबी गुलाबी रात गुलाबी गुलाबी रात गुलाबी गुलाबी रात की हर बात गुलाबी गुलाबी रात की हर बात गुलाबी गुलाबी जग्गू टकलियो सटोड़ी जुआ जे अॾे जो मालिक हिन जरा मूं वटि अलाए घणा जुआरी ईंदा आहिनि जिन खे असां वॾे व्याज ते पैसा हलाईंदा आहियूं। जे कोई पैसा वापस न करे सघे त असां हुनजो घर दुकान जेवरात सभु फुरे वठंदा आहियूं। इन खां पोइ बि हुनखे कुझु ॾियण लाइ न हूंदो आहे त असां हुनखे पंहिंजो नौकर बणाए रखंदा आहियूं। ॾाढा बि न पहिरों दफ़ो सुठो ऐं सही फ़ैसिलो कयो अथई। हाणे मां परेश सेठ ऐं तूं दिलीप सेठ। न मम्मा असां ही घर सेल करे हलंदासीं। न मूं वटि एतिरो वक़्तु कोन्हे। मूंखे हिन ई महीने जे अंदरि पैसा खपनि। मम्मी तूं हिते वे मां टिकट ऐं वीज़ा कंफर्म कराए थो अचां। हाणे पप्पा खे सभु कम छॾे रिटायर थियणु घुर्जे। कंपनी जा सभु हक़ वास्ता तव्हांखे ऐं गिरीश खे मिलण घुर्जनि। हा मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायो आहे। अगरि मां तव्हांखे ॿुधायां हा कि मम्मी ॿुढाश्रम में आहे त तव्हां मम्मीअ खे कीअं बि करे हिन घर में वठी अचो हा जेको मां कोन पई चाहियां। अरे निर्दयी औरत तोखे हचा पवंदे तूं मां पुटनि खे अलॻि कयो थी। अहिड़ा शहर में नेताऊं जे रहिया त थियो शहर जो भलो। हा लॻे थो असांखे बि शहर छॾणो पवंदो। झूले रे झूले मुंहिंजो झूलेलाल 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 हू पाणीअ में पल्ले वारो